खैपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसातनि बाद मलेरिया, गैस्ट्रो हेपाटाइटिस ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं वधी वञण करे ॿहिराड़ी जे ग़रीब मिस्कीननि ऐं मारूड़नि खे बीमारियुनि जे तशख़ीस ऐं इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ खैपुर भरिसां शादी शहीद में यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेथो, वाइस चेयरमैन शहज़ादो ख़ान धारेजो ऐं PPHA काविशनि सां मेडिकल कैंप लॻाई वई। मेडिकल कैंप मां हज़ारे औरतुनि, ॿारनि ऐं ॿुढड़नि पहुची फ़ाइदो वरितो। उन मौक़े ते फ़कीर शेर अली ॾेथो, डॉक्टर अब्दुल मजीद मेमण, PPHI जे तालुका ऑफिसर नज़ीर अहमद लाखो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कैंप में मर्द, औरत, डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ आहे। तशख़ीस, इलाज ऐं दवाऊं ॾेई रहिया आहियूं। असांजी कोशिशि आहे त अहिड़ियूं कैंपूं मुस्तक़िल बुनियादनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻाए ज़रूरतमंद ॻोठाणनि खे फ़ाइदो पहुचायूं। उन मौक़े ते वाइस चेयरमैन शहज़ादो ख़ान धारेजो, रईस अली ख़ान मेहराणी, मुहर्रम ख़ान हाले पोटो, सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी ऐं ॿिया मौजूदु हुया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।